हाणे असां उमरकोट शहर में मौजूद आहियूं ऐं असां सिंध जी सूंहुं जेका सा तमामु हिकिड़ो वॾो नालो जंहिं असांजे सिंध जे नौजवाननि खे हिकिड़ो वॾो मोहबत ऐं प्यार जो प्रचार ॾिनो। साईं जुमन दरबदर जी आख़िरी आरामगाह ते पहुची रहिया आहियूं ऐं हाणे असां पहुता आहियूं मामा जुमन दरबदर जी लाइब्रेरी आहे। उते जे ख़ानदान जा माण्हू आहिनि, इंतिहाई बहितरीनु माण्हू आहिनि। साईं फरज़ंद आहे, साईं सुगड़ साहिबु इंतिहाई बहितरीनु माण्हू आहे। सुगड़ जुमन दरबदर साहिबु, साईं हाजी सान साहिबु असांजो इंतिहाई बहितरीनु साथी आहे। ऐं असांजो अनवर भाउ तमामु प्यारो ऐं खिलणो मिलणो यार। सो हाणे पहुतासीं लाइब्रेरी ते ऐं अचो तव्हांखे लाइब्रेरी जो व्यू करायूं ऐं तव्हांखे दीदार कयूं किताबनि जो, जेके सिंधी हिकिड़ी वॾी सकाफ़ती शइ आहे किताब। ऐं किताब असांजे नौजवान जे लाइ हिकिड़ी वॾो उत्साह जो सबबु आहे। सो लाइब्रेरी में मौजूदु आहियूं, दिलि चाहियो त तव्हांखे लाइब्रेरी जो व्यू कराइजे। ऐं मूंसां सफ़र जा साथी साईं अचो अनवर। तो असांजा सफ़र जा साथी अदा हुसैन साबिर चांडे साहिबु ऐं गोवर्धन तीखाणी तमामु बहितरीनु शाइर आहे मारवाड़ी ज़ुबान जो। सो असां पहुतासीं हिते ऐं लाइब्रेरी जो तव्हांखे व्यू करायूं था ऐं तव्हांखे दीदार करायूं लाइब्रेरी। ज़बरदस्त जेका साईं सुगड़ जुमन दरबदर असां सां गॾु आहिनि। सो ॿुधूं था साईं जो हिकिड़ो मशहूरु ॿोल आहे जंहिं असांजे पूरे पाकिस्तान पूरे दुनिया में हिकिड़ो वॾो नालो पैदा कयो। अस्सलाम वालेकुम सर। सर जेको कि तव्हांजे वालिद साहिब जेको वॾो बहितरीनु ॿोल लिखियलु आहे, वठी हर जनम वरबो मिठा महिराण में जुंगार करे ॿुधायो असांजे दोस्तनि खे। वठी हर हर जन्म वरबो, वठी हर हर जन्म वरबो, मिठा महिरान में मिलबो, मिठा महिरान में मिलबो। ख़त्म हूंदा थी वेंदी, ख़त्म हूंदा थी वेंदी, चिठीअ जा प्राण में मिलबो, मिठा महिरान में मिलबो। ते आजे कौम ते रत सां शहीदन जे रते रत सां रतिय लालाण में मिलबो, मिठा महिरान में मिलबो। हुजे यूरप या लबना जिते मारियो वियो इंसान, हुजे यूरप या लबना जिते मारियो वियो इंसान, उन्ही माण्हू असंदे अरमा ऐं रत छाण में मिलबो, मिठा महिरान में मिलबो। वरी वरंदा तवसकारा वसी पवंदा है पड सारा, वरी वरंदा तवसकारा वसी पवंदा ही पड सारा। माण्हू थींदा त मोचारा, माण्हू थींदा त मोचारा, मियन मां डाण में मिलबो, मिठा महिरान में मिलबो। तमामु ज़बरदस्त वॾी ख़ुशी थी साईं खां मिली करे। ऐं साईं जेका साईं जी किताबनि जे हवाले सां तव्हां थोरी ॻाल्हि कजे त तव्हां इहो ॿुधायो साईं जा किताब केतिरा लिखियल आहिनि लाइब्रेरी में संदा? बाबा जा हूअं 4 किताब शाया थिया आहिनि। हयाती मंझि बाबा जी में बाबा जी आत्म कथा, वठी हर हर जनम वरबो, उहो उन खां पोइ हिकिड़ो मकालनि ते बाबा ते हिकिड़ो प्रोग्राम थियो सामी वारनि कयो हुयो, उन्हनि हिकिड़ो किताब छपरायो जोगीअ खटियो जस ऐं रती लालाण में मिलबो, ऐं ॿियो चोथों आहे चिटी चांडाण में मिलबो। वॾी ख़ुशी थी। आख़िर में कोई अहिड़ो पैगाम तालीम जे हवाले खां या किताबी सिलसिले जे हवाले सां ऐं साईं जी जेको नसीहतूं उन हवाले सां का अहिड़ी ख़ासि ॻाल्हि जेका असांजे साम्हूं ताईं पहुचायो? बाबा हमेशह चवंदो हो त तारीख़ कॾहिं बि कंहिंजो पोरियो ज़ाया कोन कंदी, ऐं उहो असां सिंध जे माण्हुनि ऐं सिंधियुनि उहो साबित करे ॾिनो। जेका मोहबत ॾिनी हयाती में, उन खां पोइ बि जेका उन्हनि माण्हुनि वोट ॾिनी आहे सिंध सॼी, ऐं असांखे सिंध मां उहे ई उमेदूं आहिनि। उनजे करे असां अॼु बि उन ई पंहिंजी ॻाल्हि ते बीठा आहियूं। ऐं ॿियो नंबर त पैगाम जे हवाले सां इहो चइजे थो त तव्हां जिथे बि आहियो उहो तइलीम जे हवाले सां कम खे रखो। जेको दोस्त लिटरेचर सां तालुक़ु रखे थो, इल्मु अदब सां सुठो कलमकार आहे, लिखंदड़ आहे, उहो
जंहिं बि जॻह ते आहे उहो इहो न सम्झी वेही रहे त कुझु कोन थींदो या माण्हू ईंदा कोन। तव्हां पंहिंजे हिसे जो जेको कमु आहे उहो करियो, कुझु नौजवाननि सां मोहबत करियो, उन्हनि जी हौसला अफ़ज़ाई करियो। त हींअर थर जेको आबाद थियो, वधीक आबादी थी, माण्हू उमरकोट जे नाले खां वाक़ुफ़ु आहिनि, पर उन खां अॻु में ही हिकिड़ो थर हो, बयाबान हो, पर उन में बाबा वारनि साईं आरीसर साहब वारनि अहिड़ो कमु कयो जो उन्हनि जो नालो अॼु थर जे दूराने इलाइक़नि में आहे। अच्छा, ॻाल्हि कजे थर जी तमामु बहितरीनु ॻाल्हि कई ऐं तव्हांजे वालिद साहिब हिकिड़ो एॾो वॾो नालो हूंदो, अलॻि हिकिड़ो मकान आहे, उन हवाले सां जेका सा हिन सिंध हुकूमत या उन खां अलावा सकाफ़ती इदारा जेके हिन पंहिंजो सुगड़ाट जे हवाले सां या उन खां अलावा शाइरी जे हिसाब खां जेका से तव्हां खां केतिरो ताउन कंदा? न न बिल्कुलु ताउन रहंदो आहे। तोणे जो सरदार शाह हींअर त न आहे तइलीम जो वज़ीर आहे, पर जॾहिं बि हूंदो सकाफ़त ऐं कल्चर सां सॼो आहे, त उहे माण्हू असां सां राब्ते में हूंदा आहिनि ऐं जेको बि माना ताउन थींदो आहे उहो असां सां कंदा आहिनि, अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। ऐं बाक़ी त कुझु माण्हू सो असांखे पंहिंजो कमु कुझु पाण बि करणु खपे। सॼो इदारनि या उन्हनि ते असां भाड़े वेठा हूंदा आहियूं त कोई इहो सुठो अमल कोन्हे। अॼु असां मिलियासीं साईं सुगर जुमन दरबदर सां, वॾी ख़ुशी थी। लाइब्रेरी में मौजूदु आहियूं, असांजा प्यारा दोस्त रेडियो जी दुनिया जो हिकिड़ो वॾो नालो साईं अनवर साहब बि असां सां गॾु आहे, ऐं असांजो प्यारो दोस्त सुगर जुमन दरबदर बि गॾु आहे, अदा गोर्धन किथानी साहब बि अदा असांजो हुसैन साहब बि ऐं पंहिंजो मेज़बान दोस्त वफ़ा सुमरुल्लाह की अॼु गुरदेश ताईं मोकिलियो था। जॾहिं मींहुं वसंदा आहियूं वसंदा वीरान कंदे यादि आज गुरुनि खे ज़माना अची प्रीत पंहिंजी पुॼाए वञनि था, अची पंहिंजी ॿारनि वॼाए वञनि था। ख़ुदा